अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊं आया शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन कराम, हीअ ज़िंदगी त मुख़्तसिर आहे ऐं कंहिंजी का ख़बर न आहे त ही धरती कॾहिं छॾणी आहे। हे जेको असांजे जहाज़ जो वाक़ियो थियो आहे, तंहिंमें काफ़ी क़ीमती जानूं ज़ाया थी वयूं ऐं सभई माण्हू अहम आहिनि, पर के वधीक यादि रहनि था। जुनेद जमशेद जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो इहो सेकंड केस आहे दुनिया में, जो हिकिड़ो पॉप सिंगर ऐं मशहूरु सिंगर वरी अलाह जे रस्ते ते आयो। हिन खां अॻु में कैट स्टीवन लंडन में जू हो ऐं उहो जेको आहे सो पॉप सिंगर हो, केतिरा मिलियन जा रिकॉर्ड आहे, लेकिन हुन ते कंहिं कमु कोन कयो। लेकिन हुन कंपेरेटिव रिलीजन जी स्टडी कई, माना सभु किताब पढ़ी। जॾहिं क़ुर शरीफ़ पढ़ियईं त चए पियो त पहिरीं मूंखे लॻे पियो त काफ़ी शयूं रिपीट थियलियूं आहिनि, पर जीअं जीअं पढ़ंदो वियुसि त उन मूं ते असरु कयो ऐं पोइ अचानक ओचितो अख़बार में ख़बर आई त कैट स्टीवन मुस्लमान थियो आहे ऐं उन जे लाइ लिखियईं हेडलाइन त दी क़ुरान कॉन्कॉर्ड मी इन द फर्स्ट मीटिंग, माना मां क़ुरान खे ॿियो दफ़ो बि कोन पढ़ियो, पहिरीं दफ़े मूंखे फतह करे छॾियईं। ऐं उन खां पोइ हीउ यूसुफ इस्लाम थियो। अञा ताईं अलाह से हिनखे हयाती ॾिए, वॾो मदरसो पियो थो हलाए लंडन में। जुनेद जमशेद जहाज़ में चढ़ण खां अॻु में हिकिड़ी हिन तक़ीर कई कंहिं मस्जिद में, उहा अॼुकल्ह रिकॉर्ड ते आयल आहे, उहा तव्हांखे ॿुधणु खपे। माना हे हुनजा ईअं सम्झो त ॼण अलविदाई कलमात जेके अलाह ताला हुनजे दिलि में विधा, जेके असां ताईं पहुचाए वियो। अलाह ताला हिनखे जन्नत में जाइ ॾींदो ऐं मां त सम्झां थो त हींअर कामयाबु थी वियो, छाकाणि त हिन जेको लिटरेचर छॾियो आहे, जेके तक़रीरूं कयूं अथसि, शायदि पहिरीं माण्हू न ॿुधनि हा, पर हिन जे हिन शहादत जे करे हींअर हिन जूं तक़रीरूं ऐं हिन जा बयान हींअर मक़बूल थी विया आहिनि। इहो ई हिन जी ज़िंदगीअ जो मक़सदु ई कामयाबु आहे। हींअर हू पंहिंजी घरवारीअ सां जन्नत में वेठो हूंदो, हींअर हू घुमंदो फिरंदो हूंदो जन्नत में, बाक़ी हिते रही छा करे हा, अलाह जी वॾी जन्नत आहे। हुन आख़िरी बयान में जेके ॿ टे पॉइंटूं इहो चयूं त चई त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हे जेके आसमान, धरती, जानवर, वण टिण, इहे सभई अलाह जे हुकुम में मुक़यद आहिनि, माना अलाह जी नाफ़रमानी करे ई कोन था सघनि। जेकॾहिं सूफ़ जे वण खे अलाह से हुकुम ॾिनो आहे त तूं सूफ़ ॼण, त उहो ॿेर ॼणे ई नथो सघे, अंब ॼणे ई नथो सघे। जेकॾहिं शींहं खे अलाह से ठाहियो आहे त गोश्त खाए त गाहु खाई कोन सघंदो, ऐं शींहं खे अलाह से इहो ऑर्डर ॾिनो आहे त तूं पंहिंजे गुज़र सफ़र लाइ ॿियनि जानवरनि खे भली खा त उहो खाईंदो, इन में जो ॾोह न आहे। छो त हुनजो गुज़र शींहं को मज़दूरी त करे कोन थो सघे जो काठियूं करे ऐं ॿोड़ चाढ़े, बल्कि हुनखे जानवर ई जेके आहिनि से शिकार करणा आहिनि। त सॼी काइनात, चंड, सिज, तारा, जबल, जानवर, इहे सभई वण टिण सभु अलाह जे हुकुम में जकड़ियल आहिनि ऐं उन्हनि खे जेको अलाह साईं कमु ॾिनो हो कनि था। माना इन्हनि शयुनि खे नाफ़रमानी करण जी गुंजाइश ई कान्हे का। लेकिन हीउ जेको इंसान आहे, इहो बि घणे भाङे 90% त जकड़ियल आहे। किथे थो पैदा थिए का ख़बर कान्हे, उहा हुनजो हथ में ई कोन्हे। को कंहिं वॾे घर में थो पैदा थिए त पाण त कोन आयो, कंहिं बादशाह जे घर में थो पैदा थिए शहज़ादे थियण लाइ त उहो पंहिंजी मर्ज़ीअ ते कोन आयो, कंहिं फ़क़ीर जे घर में पैदा थो थिए त उहा असांजी मर्ज़ीअ में कोन आयो। कहिड़ा माउ पीउ मिलंदसि उहा बि हिन जे हथ में कोन्हनि। वरी कॾहिं मरंदो उहो बि हिन जे हथ में कोन्हे, किथे मरंदो उहो बि हिन जे हथ में कोन्हे। पोइ उन खां हिन ज़िंदगीअ में ख़ुशि रहंदो उहो बि हुन जे हथ में कोन्हे, या हिन जी बुरी ज़िंदगी गुज़रंदी। लेकिन इन इंसान खे हिकिड़ी नंढड़ी विथी ॾिनी वई आहे, उन विथीअ में ई पंहिंजी हलाए सघे थो, नाफ़रमानी करे सघे थो, फरमान बरदारी करे सघे थो। इहा जेका हिन खे ज़िंदगीअ जी विथी मिलियल आहे, जंहिंमें अलाह से क़ुरान अलहमहा फुजूरहा व तक़वा, त असां इंसान खे ॿई सॉफ्टवेयर विधा आहिनि। अलहमहा माना असां हिन में इल्हाम कयो आहे, माना हिन जी बॉडीअ में बुराई करण जी बि असां हिन में कैपेसिटी रखी आहे ऐं नेकी करण जी बि हिन में कैपेसिटी, माना ॿई प्रोग्राम हिन वटि अवेलेबल आहिनि। हिन रस्ते ते वञे तॾहिं बि हिन में जेका आहे कुवत आहे इन करण जी, बुराईअ जे रस्ते ते वेंदो तॾहिं बि हिन में कुवत आहे त बुराई करे। अलहमहा फुजूरहा व तक़वा, असां हिनखे ॿई रस्ता वदियत कया आहिनि। शींहं जेको आहे सो गाह नथो खाई सघे, छाकाणि हुनखे रस्तो ई हिकिड़ो मिलियल आहे त तूं गाह न खाईंदे, तूं रुगो गोश्त खाईंदे, तंहिंजे करे हुनखे ॿियो रस्तो आहे ई कोन।
ॿेर जो वण आहे उनखे ॿेर ॾियणा आहिनि, उनखे गिदरा कोन ॾींदो छा त उनखे ॿियो रस्तो मिलियल ई कोन्हे। पर हिकिड़ो इंसान खे ॿई रस्ता आहिनि। फअलहमहा माना असां इल्हाम कयो आहे हिनखे, जंहिंजी अंग्रेज़ी में तर्जुमो थींदो सॉफ्टवेयर या को प्रोग्राम। असां हिनखे जेको जीन्स में हिकिड़ो प्रोग्राम ॾिनो आहे, अलहमा फुजूरहा, जेकॾहिं फस्क फुजूर करे ओ तक़वा या उन भलाई जा कम करे। त इहा जेका विथी आहे जंहिंमें इंसान प्ले करे थो, इन्हीअ जे करे, इन्हीअ इख़्तियार जे करे इनखे अशरफुल मख़लूक़ात चइजे थो। छो त शींहं जेको आहे सो उहो त गाह नथो खाइण जो कमाल कोन्हे, छाकाणि हुनखे गाह खाइणो ई कोन्हे, हुनजी फितरत में कोन्हे। पर जेकॾहिं हिकिड़ो इंसान बुराई छॾे थो, इहो कमाल आहे। हिकिड़े ग़रीब जी मदद करे थो, इहो कमाल आहे। इहे जेके कमालियत जेका इंसान खे लाइ जेको प्ले करण लाइ विथी मिली आहे, इहा ई अशरफ मख़लूक़ात आहे। उहो इहो जुनैद जमशेद हिन ॻाल्हि खे सम्झाए पियो। हाणे सवाल थो पैदा थिए त जेकॾहिं असांखे हिकिड़ी सॉफ्टवेयर मिला, बुराई बि करण जे लाइ बि ताक़त आहे, त भलाई करण जे लाइ बि ताक़त आहे, नेकी बि करे सघूं था, बुराई बि करे सघूं था, त आख़िर इन कुवतुनि खे कीअं इस्तेमालु कजे, कहिड़े नमूने सां इस्तेमालु कजे। या त रुगो अच्छा वरी बुराईअ में अट्रैक्शन रखियल आहे, आरज़ी तौरु रुश्वत वठण में त पैसो ईंदो, दिलि चवंदी वाह वाह हेॾा किरोड़ ॾेढ अची वियो। ज़ना कंदो, चवंदो मूंखे मज़ो आयो आहे। शराब पीअंदो, हाली फ़िलहाल हुनखे नशो थींदो। पर इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं कंहिंखे खंड में कोटेड ज़हर ॾिजे त शुरूअ में मज़ो अचे थो, पर हुनजा आफ्टर इफेक्ट्स या ज़हरीला आहिनि। शराब जो माण्हू जो जेरो ख़तमु, शराबी माण्हुनि जा तहलकात सभिनी खां ख़राब था थियनि। जेको शराब पीअण वारो माण्हू आहे, कॾहिं बि भाउरनि भेनरुनि बचनि ज़ाल घर वारनि सां ठही कोन हलंदो, ज़रूरु हुनजे घर में फॾो रहंदो। अलाह ताला क़ुर में इहो फरमायो आहे कि अलाह ताला क़ुर में चए थो त जेको शैतान आहे, इन्हीअ जे करे तव्हांजो इन बुग़दाउ माना पाण में तव्हांजो बूस थो पैदा करे, ऐं उन खां अलावा इबादत खां रोके थो। पर हेॾां वरी जेको नेकीअ जा कम आहिनि, इन्हनि में खणी तव्हांखे शुरूअ में मज़ो न अचे, पर इन जी लास्टिंग अफेक्ट या तव्हांजी तबियत में ख़ुशी ईंदी, तव्हांजी तबियत में मज़ो ईंदो, निंड तव्हांखे जल्दी ईंदी, ऐं तव्हांखे आस्ते आस्ते नेकनि कमनि करण जे करे हिन धरतीअ में बि तव्हांखे इज़त मिलंदी, आख़िरत में बि तव्हांखे इज़त मिलंदी। जुनैद जमशेद जी ॻाल्हियुनि खां पोइ हाणे मां अचां थो त अलाह साईं हिन धरतीअ ते इंसान पैदा कया, नेक माण्हू बि पैदा कयईं, केतिरा माण्हू पैदा कई जेके नेक बि थिया ऐं बद बि थिया, वरी उन जा औलाद थिया, वरी केतिरनि नेक माण्हुनि जा औलाद बद थिया, केतिरनि बद माण्हुनि जा औलाद नेक थिया। इन्हीअ ते रब साईं फरमाए थो त सूरह अल-अराफ में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वखलफ मिन बादिहिम खलफुन वरिसुल किताब यअखुज़ून अर्ज़ हाज़ल अदना वयक़ूलून सयुग़फ़रु लना। अलाह चए थो त पोइ इन्हनि माण्हुनि मां, नेक माण्हुनि मां माण्हू फिरिया, पैदा थिया जो औलाद, जेके वरी बद थिया। हालांकि वरिसुल किताब, तालीमात जेके उनजे माउ पीउ वॾनि वटि हुयूं, साॻियूं इन्हनि वटि आहिनि। जीअं सिंध में असां वटि भई नेक माण्हू वधीक हूंदा, अलाए केतिरा मदरसा हूंदा हुआ, ठटे में ॿियनि इलाइक़नि में बाक़ाइदे दीन जो कमु थींदो हो। हाणे वरी उनजी जाइ ते उबतो थी वियो आहे। हालांकि वरिसुल किताब उहो साॻियो लिटरेचर, चाहे भिटशाह जा शेर हुजनि या पंहिंजो जेको आहे सो अब्दुल कादिर जेलानीअ जा मलफूसात हुजनि, क़ुर पाक आहे, हदीस आहे, इहे साॻियूं शयूं मौजूदु आहिनि। पर छा था कनि, हिननि खे हिकिड़ो धोखो ॾिनो वियो आहे। कहिड़ो धोखो ॾिनो वियो आहे? हुनखे चइजे थो त बाबा का ॻाल्हि न आहे, तव्हां जेके आहियो सो बसि अलाह जा बाना आहियो, रसूल सां जी उमत आहियो, तव्हां जन्नत में वेंदव ई वेंदव, पोइ वियो जहन्नम में त चंद ॾींहं वञी हलिया वेंदव। हाणे क़ुर थो चवे या ख़ुज़ून अर्ज़ हाज़िल अदना, मिसाल तौरु हिन दुनिया जे माल कमाइण में लॻी विया। वयक़ूलून सयुग़फ़रु लना, अरे बाबा रुश्वत तो खई, ठगी तो करी, वयक़ूलून छा था चवनि, सयुग़फ़रु लना, माना नबी साईं जी उमत आहियूं, असांखे अलाह बख़्शे छॾींदो। ठीकु आहे, अलाह बिल्कुलु बख़्शींदो, पर पोइ वरी त न खाओ न, माना तौबह करे चओ त बाबा मूं ग़लति कमु कयो आहे, इनशाला मां वरी न कंदुसि, त पोइ त माफ़ी मिले थी। अलाह साईं वइयातिम अर्ज़ुन मिसलू, पर वरी अहिड़ो हराम जी शइ अहिड़ी शइ मिलंदनि या ख़ुदि वरी वठंदा। माना ही मग़फ़िरत जे आसरे में त अलाह असांखे बख़्शींदो, उन जे आसरे में गुनाह था कनि। इहो वॾे में वॾो गुनाह आहे। गुनाह थी थो वञे त अलाह खां माफ़ी वठिजे, इहा वॾी ॻाल्हि आहे। पर गुनाह थी वञे वरी चए का ॻाल्हि न आहे, नबी साईं जी उमत आहियूं, अलाह माफ़ करे छॾींदो, वरी दॿे, वरी उहो गुनाह करे, वरी उहो गुनाह करे, वरी चए नबीअ जी उमत। अलाह ताला फरमाए थो त इन्हनि खे इन्हीअ शइ धोखो ॾिनो आहे। हालांकि अलाह सी फरमाए थो अलम यूख़ज़ु अलैहिम मीसाकुल किताब,
अलाह जी चए थो छा हिननि क़ुर कोन पढ़ियो आहे जंहिंमें इहे ॻाल्हियूं लिखियलियूं कोन्हनि? छा उन्हनि खां उन क़ुर जो या किताब जो उन्हनि खां वाइदो न वरितो विया? कहिड़ो? अल्लाह यक़ूलू अलल्लाह इल्लल हक़, त इहे ॻाल्हियूं हथ जूं न ठाहियो। अल्लाह यक़ूलू माना न ॻाल्हायो अल्लाह अल्लाह ते इल्लल हक़, जेका सची हुजे। हाणे इहो किथे लिखियलु आहे त जेको आहे सो जहन्नम में वञी वरी ॿाहिरि निकिरंदा? क़ुर में त कोन्हे, पर के चांसिस थी सघनि था, पर इन त कोन्हे त फलाणी उम्मत बसि सॼी जन्नत में वेंदी। त अल्लाह यक़ूलू अलल्लाह इल्लल हक़, त चए थो तव्हां सां असांजी अलाह थो चए एग्रीमेंट आहे त अलाह ते कूड़ न हणो। वदरसू माफ़ी, ऐं क़ुर खे पूरो पढ़ो, सभु आयतूं पढ़ो। ऐं बाक़ी अलाह थो चए दारुल आख़िरत, इहो इनाम जेको आख़िरत जो चओ था जन्नत में वेंदासीं, इहो घर सिर्फ़ु ख़ैरुन बहितर आहे लिल्लज़ीन यत्तक़ून, सिर्फ़ु उन्हनि जे लाइ जेके परहेज़गार आहिनि, अलाह खां डिॼनि था। अफ़ला तअक़िलून, बेवकुल आहियो छा? अकुल बि कोन्हे वकु, माना हिकिड़ो गुनाह पियो थो करे, हाणे चए थो त बसि मूंखे अलाह माफ़ करे छॾींदो, ऐं तव्हांजे मौजूदगीअ में हिकिड़ो माण्हू बुख थो मरे, पघार पूरी कान थी पएसि, शाम जो गाॾड़ो थो लॻाए, बचनि खे हलाल थो खाराए, ऐं पंहिंजो त उहो बि बराबरि थी विया ॿई, हो ठगी करण वारो, चोरी करण वारो, हराम खाइण वारो, इहे ॿई बराबरि थींदा। अलाह चए अफ़ला तअक़िलून, बेवकूफ़ आहियो छा? एतिरो तव्हांखे बि अकुल कोन्हे को। हींअर ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह प्रोग्राम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तंहिंजे करे बिस्मिल्लाह रहमान रहीम, हे जेको मां तव्हांखे आयत ॿुधाई त माना घणा माण्हू असां वटि उन्हनि खे गुनाह कनि था, इन आसिरे ते त बख़्शिया वेंदासीं। अलाह ताला फरमाए थो त ईअं न आहे। आख़िरत जो घर त उहो आहे जेके गुनाहनि खां बचनि था। अफ़ला तअक़िलून, तव्हांखे अकुल छो न? हाणे असां रब साईं खां पुछूं था, अलाह साईं नेकनि मां बद था पैदा थियनि, बद मां नेक था पैदा थियनि, बुत परस्तनि मां जो औलाद नबी थो थिए, ऐं नबीअ जो औलाद जहन्नम में थो वञे, हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु, हिकिड़े नबीअ जी घरवारी जहन्नम में थी वञे, ॿिनि नबियुनि जूं घरवारियूं जहन्नम में थियूं वञनि, वरी होॾां फिरौन जी ज़ाल जन्नत में थी वञे, जेको पाण खे अलाह थो सॾाए, त रब साईं पोइ असां छा कयूं? त अलाह चए थो मूं तव्हांखे रस्तो ॾसियो आहे, तव्हांखे मां रस्तो ॾसियो आहे। हाणे अचो असीं ॿुधूं था अलाह साईं खां त सही, भई अहिड़ी सिचुएशन में असां काॾे वञूं? रब साईं आयत ॿुधाए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब व अक़ामुस सलात इन्ना ला नुज़ीउ अजरल मुस्लिहीन। चए थो तव्हांखे बचण जो हिकिड़ो ई रस्तो आहे। नंबर 1, वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, माना उहे माण्हू जेके अलाह जी ॻाल्हि, अलाह जो कलाम बिन क़ुर पाक खे चंबड़ी था पवनि, पोइ अक़ामु सलात, ऐं उन सां गॾु निमाज़ पढ़नि था। पोइ अलाह थो चए इन्ना ला नुज़ीउ अजरल मुस्लिहीन, त पोइ अलाह थो चए जेकॾहिं तव्हां सुठा कम कयो, इन्हनि ॿियनि शयुनि खे पकिड़े ऐं जे चवण ते हलंदव, त असां तव्हांजो इहे जेको कमु कयो था इहो ज़ाया न कंदासीं। मुस्लिहीन माना इस्लाह करण वारा, भाउरनि खे ठाहिण वारा। यानी इस्लाम में मोमिन जी निशानी आहे त जॾहिं बि के ॿ विढ़नि त उन्हनि खे वञी सुलह कराए, इहा मोमिन जो कमु आहे। जन्नत में वञण वारे जी निशानी आहे त ॿिनि वेहण वारनि खे सुलह कराईंदो, ऐं पोइ चाहे हिन में कूड़ वहिणो पवेसि त साईं उहो तुंहिंजे नाले नेकी पियो करे, इहो मोमिन जो कमु आहे। जन्नत में जेको वेंदो उनजी इहा किरदारु हूंदो। वरी जेको जहन्नम में वञण वारो हूंदो उहो वरी इस्लाह जा जहिड़ा कराईंदो। हुनखे चवंदो, दोस्त खे चवंदो, यार ॾे ख़बर कल्ह तो वारो फलाणो यार वेठो, बाबा छा थियो आहे, बसि घटि वधि पियो तोखे ॻाल्हाई, गार जी ॻई पई पएसि। हाणे इहो वॾो शैतान आहे जेको हुनजी बुराई थो हुन करे तोखे गारियूं पई ॾिनी। हाणे माना जो जहिड़ो पइजी वञे पाण में। बल्कि कूड़ ॻाल्हाइणु इस्लाह जे लाइ जाइज़ आहे। ॿियो कूड़ ॻाल्हाइणु कंहिंजी जान बचाइण लाइ ज़ाया। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू अचे हिते लिखे ऐं ॿियो बंदूक खणी थो फिरे, मूंखां पुछे हिते आयो आहे, मां चवंसि कोन आयो आहे, इहो कूड़ आहे पर जाइज़ आहे। ऐं ॿियो कूड़ पंहिंजी ज़ाल खे ख़ुशि करण जे लाइ, उनखे ख़ुशी नसीब करण लाइ, हुनजे दिलि खे थधे करण लाइ कूड़ ॻाल्हाए सघिजे थो त तूं सुठी आहीं, तूं सुहिणी आहीं, मां तुंहिंजो ख़्यालु थो रखां वग़ैरह वग़ैरह। पोइ भली दिलि में का ॿी ॻाल्हि बि हुजे पर हुन सां सुठा लफ़्ज़ ॻाल्हाइजनि, चाहे दिलि चवे चाहे दिलि न चवे, इन जी बि इजाज़त आहे, इहो कूड़ न आहे। त अलाह थो फरमाए असां इन जेके इस्लाह करण वारा आहिनि इन्हनि जो असां अॼु ज़ाया न कंदासीं। लेकिन हाणे सुवाल थो पैदा थिए त साईं माण्हू त क़ुर शरीफ़ पढ़नि ई कोन था, जे पढ़नि था त बिना माना था पढ़नि, उनखे माना ते त माण्हू अचनि ई कोन था। पोइ इहो किसो कीअं थींदो? ऐं ॿियो त अक्सर माण्हू पढ़नि ई कोन था।
हाँ किताब ॿिया ईंदा विया दीन जा किताब पिया आहिनि फलाणा किताब फलाणा लखे हज़ार किताब पिया आहिनि उनखे वठण लॻी पई आहे लेकिन क़ुर खे पढ़नि ई कोन था जे पढ़नि था त माना जी ख़बर कोन्हे हाणे असां सिंधी या उर्दू थी अरबीअ में त कोन क़ुर सम्झी सघंदासीं हा उनजी लफ़्ज़ी माना जेका अल्फाज़ पढ़ंदा आहियूं उन ते त मिले थो सवाबु पर उनजी माना न सम्झण जे करे असां अलाह जी ॻाल्हि त कोन सम्झंदासीं ऐं वरी पोइ अमल कीअं ॾांहुं कंदासीं त माना नुक़सान में हलिया वियासीं त तंहिंजे करे जेको आहे सो असांखे अलाह ताला क़ुर खे बार बार पढ़ण ऐं सम्झण जे लाइ अलाह साईं क़ुर पाक में ॾाढो असांखे चयो आहे हिकिड़ी जाइ ते रब साईं फरमाए थो त अफला यतदब्बरून अल क़ुरान ही क़ुर खे सम्झनि चवनि था मुंहिंजी ॻाल्हि कन ॾेई ॿुधनि चवनि था उनजी माना चवनि था सम्झनि अमला कुलूबन अगफाला चई हिनखे दिलनि ते ताला लॻल आहिनि छा ऐं ॿी जाइ ते अलाह साईं फरमाए थो लक़द यसरनल क़ुरान लिज़िक्र असां क़ुर शरीफ़ खे नसीहत हासिल करण लाइ आसान कयो आहे नसीहत माना अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको अलाह साईं असांखे चए थो हीउ कयो हीउ न कयो हीउ कयो हीउ न कयो हिनखे नसीहत चइबी आहे जन्नत में इन्हनि ॻाल्हियुनि जे करे वञिबो लेकिन क़ुर में कुझु आयतूं अहिड़ियूं आहिनि जंहिं मां मसाइल निकिरनि था तलाक जा मसाइल थिया या ज़कात जा मसाइल थिया या जेके विरासत जा मसाइल इहे उलमा जो कमु आहे लेकिन इहे जन्नत में वञण जे लाइ हिन जी ज़रूरत कान्हे असांखे जेकॾहिं मूंखे ज़कात ॾियणी आहे मूंखे ख़बर आहे 2.5% ॾियणी आहे जेकॾहिं पुछणो आहे त कंहिंखां मां पुछी पर बाक़ी 95% क़ुर रुॻो नसीहत आहे ऐं अलाह थो चए त मां क़ुर खे नसीहत लाइ आसान पैदा कयो आहे हाणे हिकिड़ो दफ़ो पढ़णु खपे पर पोइ अलाह साईं छा कयो जो असांखे रमज़ान जो महीनो ॾिनई उन में 30 रोज़ा 30 ॾींहं आहिनि हर रोज़ हिकिड़ो सीपारो पढ़ो उनखे सम्झो त जीअं रमज़ान शरीफ़ में तव्हां सॼो क़ुर सम्झी वञो ऐं ॾींहं जे रोज़े रखण जे करे इंसान जे अंदरि पाकाई अची थी वञे तंहिं करे उनखे क़ुर जल्दी सम्झ में ईंदो लेकिन जेके ॿियूं क़ौमूं हुयूं जिन खे क़ुर शरीफ़ रमज़ान कोन हो उन्हनि जे लाइ छा थींदो बनी इसराइल बि ईअं पई करे बनी इसराइल छा कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेके तख़्तियूं आंदियूं क़ुर जूं उन में सभई क़ाइदा लिखियल आहे पढ़नि ई कोन पिया अलाह ताला चयो त जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था त ज़ाहिर आहे त ही पोइ सीधे रस्ते ते कोन ईंदा को तरीक़ो थिए जो ॿुधनि त सही न मिसाल त हिकिड़ो टीवीअ ते ऐलान थो थिए हाणे तव्हां ऐलान हिकिड़ो वॾो अहम ऐलान आहे जंग जे बारे में लेकिन उहो ऐलान कमिश्नर निकिरी ॿाहिरि बंगले मां ऐं चए बाबा सुभाणे जंग थी थिए न को टीवीअ ते अचे न को रेडियो ते अचे त माण्हू त कोन ॿुधो अहिड़े नमूने सां अलाह ताला बि चाहे थो त हीउ क़ुर पाक जो ऐलान थिए ऐं उन्हीअ जे लाइ बनी असांजे लाइ त ऐलान आहे रमज़ान शरीफ़ लेकिन बनी इसराइल खे छा कयो अलाह साईं जो ॿुधो क़ुर शरीफ़ अलाह साईं फरमाए थो وَإِذْ نَتَقْنَا الْجَبَلَ فَوْقَهُمْ كَأَنَّهُمْ ظُلَّةٌ وَظَنُّوا أَنَّهُ واقع بِهِمْ अलाह ताला चयो त ही क़ुर कोन था पढ़नि इहे बनी इसराइल वारा जिब्राइल साईं खणो पहाड़ इज़ नतकनल जबल माना जबल खे पटियो वियो फौको मथां जे झले बीठनि कअन्नहु ज़ुल्लतूं ईअं हेठि पहुची वियो ॼण त छांव थी वई सॼी वज़न्नु ऐं हुनखे यकीन थी वियो अन्नहु वाक़िअ बिहुम हे मरंदा हिते पीसिजी वेंदा पहाड़ जे हेठां त सजदनि में किरी पिया रोअण लॻा अलाह साईं असांखे हुकुम कर असांखां कहिड़ी ग़लती थी आहे उहो कमु कयूं असां कंदासीं त अलाह ताला उन्हनि खां 2 शर्त थो वठे नंबर 1 वज़कुरू माफ़ी पहिरीं त हे जेको तव्हांखे तख़्तियूं ऐं क़ुर मिलियो आहे इनखे सॼो पढ़ो हिकिड़ी आयत बि न छॾियो ख़ुज़ू मां आतईनाकुम बिक़ुव्वा ऐं जेको पढ़ो उन आयत ते अमल करे उनखे चक विझो ॾंदनि सां त जीअं तव्हांखे को माण्हू उन जे ख़िलाफ़ न कराए जेकॾहिं लिखियल आहे त तव्हां कंहिंजी जासूसी न कयो त 100 माण्हू तव्हांखे चवनि त फलाणे जो पतो कर त किथां दा अथई न या तव्हांखे अलाह साईं चए थो कूड़ न ॻाल्हायो पोइ केॾी बि तव्हांखे लालच मिले त कूड़ ॻाल्हाइण सां किरोड़ खनि मिली वेंदो कूड़ न ॻाल्हायो तॾहिं चइबो त तव्हां अलाह जे हुकुमनि खे सुक पकड़ियो आहे ख़ुज़ू माना पकड़ियो मां आतईनाकुम जेको बि असीं तव्हांखे हुकुम ॾिना आहिनि क़ुर में बिक़ुव्वा कुवत सां वज़कुरू माफ़ी ऐं आयतूं छॾियो न पढ़ो त पूरो क़ुर पढ़ो लअल्लकुम तत्तकून त जीअं इन्हीअ प्रोसेस करण सां तव्हां में अलाह जो ख़ौफ़ पैदा थींदो ऐं तव्हां बची वेंदव इहो हो बनी इसराइल वारनि लाइ त अलाह खे पहाड़ पियो करे असांजो पहाड़ आहे रमज़ान शरीफ़ ऐं असांजो पहाड़ आहे अलाह जे क़ुर जो असांजो पहाड़ आहे अलाह जे क़ुर जो आयतूं हाणे आहे त अलाह साईं असांखे सम्झाए थो जे तव्हां क़ुर पढ़ंदव त हिकिड़ियूं 2 अहम शयूं आहिनि इनखे तव्हां इहे जेके कंपलसरी क्वेश्चन्स आहिनि तव्हांजे लाइफ जा जे इन्हीअ में तव्हां फेल थींदव त पोइ तव्हांजी ज़कात बि क़बूल कान्हे तव्हांजी निमाज़ बि क़बूल कोन्हे जेके कंपलसरी 2 शयूं आहिनि नंबर 1 ऐं अलाह ताला उहे 2 शयूं असांजे जीन्स में विझी छॾियूं आहिनि माना चाहे हिकिड़ो हिंदू पैदा थो थिए क़ुर कॾहिं पढ़ियो बि कोन अथई तॾहिं हे 2 शयूं हुन वटि ज़रूरु हूंदियूं जंहिं ते ही सोचींदो कहिड़ी रब साईं फरमाए थो
वइज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम। अल्लाह ताला चयो मां सभिनी रूहनि खे जेके आदम सलाम जे पुठियां मां निकिता माने कि असां असांजा औलाद या असांजा पड़ पोटा जेके बि अञा क़यामत ताईं ईंदा सभिनी खे जीअं लाइन लॻायो। अलस्त बि रब्बिकुम, चई तव्हां ॿुधायो त तव्हांखे पैदा मां कयो आहे या न, मां तव्हांखे पालींदुसि मां या ॿियो, तव्हांखे मौत केरु ॾींदो, पोइ तव्हांजो हिसाब केरु कंदो। अलस्त बि रब्बिकुम माना सभु कुझु त मां तव्हांजो रब आहियां या न आहियां। त उहे त उते मथे बीठा, कालू भला शायदि न, चयोसीं बिल्कुलु असां साइन था कयूं, कालू भला शायदि न, बिल्कुलु असां एग्री था कयूं। अलाह साईं चयो त मां तव्हांखे इहा शइ इन लाइ तव्हां खां एग्रीमेंट कराई आहे जो ॿिनि सबबनि जे करे। पहिरियों अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, क़यामत ॾींहुं केरु कोन चए त असांखे ख़बर ई न आहे, माना छो त हीअ असांजी जीन में पियल आहिनि। नंबर पहिरियों त असांजो को पालनहार आहे या असांजो को सुपर पावर आहे। ठीकु आहे, अलाह खे नथा मञनि पर भॻवान खे मञनि था, भॻवान खे नथा मञनि त पंहिंजो हज़रत गॉड खे मञनि था, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नाले। भला जेके इनखे नथा मञनि त बुद्धा खे मञनि था। यानी हर कंहिं मुल्क में को न का सुपर पावर हुननि जो इमेजिनरी आहे जंहिंखे हू रब मञनि था। पोइ मुख़्तलिफ़ जाइन इहो हर इंसान माना 97% माण्हू हिन में अथीस्ट जेके आहिनि उहे आहिनि ई अथीस्ट, माना हे दुनिया पाण ई पैदा थी आहे, इहे आहिनि ई 2-3%। पर अदरवाइज़ अमेरिका जे डॉलर ते लिखियल आहे न वी बिलीव इन गॉड। ॻाल्हि आहे त हे सॼी दुनिया उन शइ खे मञे थी, माना इहो जीन में पियल आहे। ऐं ॿी अहम शइ, ऐं ॿियो जेको एग्रीमेंट जो हिसो आहे इन्हीअ जो उहो आहे औ तक़ूलू इन्नमा अशरक आबाउना मिन क़ब्ल व कुन्ना ज़ुरियतम मिन बादिहिम। चई इन अची मूंखे उते क़यामत ॾींहं ते न चवे त हे शिरक त जेको आहे सो असांजे वॾनि बुज़ुर्गनि कयो, ऐं असां त कुन्ना ज़ुरियतम मिन बादिहिम, असां त बेइल्म हुआसीं, हुन खां पोइ आयासीं, न किताब पढ़ियासीं, तक़रीरूं ॿुधियूंसीं। अफ़तुहलिकुना, पोइ छा तूं हलाक कंदे असांखे बिमा फ़अलल मुब्तिलून, जेकॾहिं हुननि ग़लती कई। माना ही छा थो अलाह साईं चए त मिसाल तौर तव्हां कंहिंजो किताब था पढ़ो, नालो वॾे बुज़ुर्ग जो आहे, कंहिंजो बयानु था ॿुधो, जेकॾहिं उन्हीअ बयान ऐं किताबनि पढ़ण सां तव्हां शिरक कंदव, पोइ क़यामत ॾींहुं ईअं न चयोसीं असां त ॼट हुआसीं, असां त किताब पढ़ियो, फलाणो मौलवी आयोसीं, हेॾी ॾाढी तक़ीर करियो, उन चयो त हे कमु थिए थो त असां इहो कमु कयो, असांखे कहिड़ी ख़बर। त अलाह चए थो इहो तव्हां न कंदव। हाणे इहा बि शइ असांजी जीन में पियल आहे। छो कीअं पियल आहे? जो असां 99% फ़ैसिला दुनिया जा पाण था कयूं। मिसाल तौर हिकिड़ो पीउ, हिकिड़ो छोकिरो आहे, हिकिड़ी छोकिरी हुनखे वणी वई आहे, पंहिंजे पीउ खे चयो मुंहिंजी सां शादी कराए। अच्छा ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ मां तव्हांखे ॻाल्हि सम्झायां थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त अल्लाह साईं असां हिन दुनिया में सभु डिसीशन कयूं था। हिकिड़ो छोकिरो आहे, हुनखे हिकिड़ी छोकिरी सां शादी कराए, पीउ खे चयो मूंखे हिन सां शादी कराए। मिसाल तौर पिणस केॾो बि वॾो बुज़ुर्ग हुजे ऐं उहो वरी चवेसि न हीअ हिकिड़ी फ़क़ीरियाणी आहे, 5 बचनि जी माउ आहे ऐं 45 साल उमिरि अथसि, आहे बि थुल्ही, हाणे तूं इन सां शादी कर, छोकिरो कॾहिं कोन कंदो। इहो डिसीशन पंहिंजी पाण थो करे। हिन दुनिया में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, वॾो बुज़ुर्ग आहे, उनजो हिकिड़ो प्लाट आहे खॾ में, मार्केट वैल्यू हुन प्लाट जी हूंदी 2-3 लख रुपया, पर तव्हांखे माण्हू चवनि बाबा बुज़ुर्ग आहे, जेका क़ीमत घुराई ॾे, हो चए मूंखे करोड़ जो तव्हां ॾींदव, कॾहिं कोन ॾींदो, केॾो वॾो बुज़ुर्ग हुजे। माना डिसीशन्स तव्हां पंहिंजूं पाण कयो था, इहो असांजी जीन में पियल आहे। त पहिरीं असां राज़ी थींदासीं त शइ वठंदासीं, ॿिए जे चवणु खणी ॿियनि खां असां मशवरो ज़रूरु वठंदासीं, डिसीशन असीं पाण कंदासीं। ऐं हर लम्हे असां पंहिंजी डिसीशन पाण था कयूं। त अलाह थो फरमाए त मूं वटि अची दीन जे मां न चइजो फलाणे बुज़ुर्ग तक़ीर कई तंहिंजे करे मूं शिरक कयो, फलाणो किताब पढ़ियमि त मूंखे हुननि चयो त बिदत न आहे, हीअ त वॾी का इबादत आहे, तॾहिं मूं इहो कमु कयो, हाणे मूंखे ख़बर पई आहे त बिदत ई, त पोइ अफ़तुहलिकुना, छा तूं असांखे हलाक कंदे बिमा फ़अलल मुब्तिलून, जेकॾहिं हुननि ग़लती कई। अलाह चयो इहा ॻाल्हि मूंसां न कजो। व कज़ालिक नुफ़स्सिलुल आयात वलअल्लहुम यरजून, मां तव्हांखे इन लाइ तो अलाह साईं चए त आयतूं सम्झायां त जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे, तव्हां मोट खाओ। मिसाल तौर ही हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे। हाणे असल इशू आहे शिरक आहे छा? यकीन करे मूंखे ॾुख थींदो आहे त अॼु ताईं माण्हुनि खे ॾसियो ई कोन वियो आहे त हक़ीक़त शिरक छा आहे। पहिरीं ॻाल्हि, मुशरिक जेको आहे सो अलाह खे मञींदो आहे, ऐं मुशरिक इहो चवंदो आहे त करे अलाह थो। पोइ शिरक कीअं थो थिए, इहो तो अॼु मां तव्हांखे सम्झायां। जेको अलाह खे न मञे थो काफ़िर आहे, मुशरिक अलाह खे मञे थो, ऐं इहो बि चवे थो त करे अलाह थो, सभु कुझु अलाह जे हथ में आहे,
पर फ़र्क़ु कहिड़ो आहे जंहिंजे करे शिरक थिए थो उहो ही क़ुर में अलाह एॾो सुठो सम्झायो आहे सूरत यूनिस आहे नंबर 18 रब साईं फरमाए थो वयाबदून मिन दूनिल्लाह अलाह खां सवाइ ॿियनि खे पुकारींदा हिते याबदून इबादा में अचे थो दुआ लाइ बि अचे थो ॿिए खां अलाह खां सवाइ ॿियनि खे हाजत रवाईअ लाइ पुकारनि था माला यज़ुरुम चए थो अलाह साईं हिननि जे हथ में न को नुक़सानु आहे हिन वक़्तु वला यनफ़हुम माना अहिड़ियुनि शयुनि खे सॾणु जेके निकिरी तव्हांखे को फ़ाइदो ॾेई सघनि या नुक़सानु मिसाल तौरु हिकिड़ो बुज़ुर्ग ॿाहिरि वेठो आहे मां उनखे वञी चवां थो अलाह मुंहिंजे लाइ दुआ घुर त हू घुरंदो इहो हुनखे फ़ाइदो ॾिनो मूंखे पर जे मां बुज़ुर्ग जे भरिसां वियुसि खिट कंदुसि लठ वाहे कढंदो इन मूंखे तकलीफ़ ॾिनी इहो मुमकिन आहे पर जो बुज़ुर्ग गुज़ारे वञे त हाणे न मूंखे लठ हणंदो न मूंखे फ़ाइदो ॾींदो अलाह इहा ॻाल्हि थो करे हिकु वण जी पूॼा कंदो वण न नफ़ो थो ॾिए न नुक़सानु थो ॾिए हा अलाह जा वली बुज़ुर्ग क़याम जी हिते शिफ़ात कंदा इहो हुननि खे परमिशन मिलियल आहे लेकिन इहे अलाह जा बुज़ुर्ग क़ुर थो फरमाए हाणे ॿुधो चए थो अलाह साईं ॿियनि खे पुकारनि था माला यज़ुरहुम वला यनफ़हुम जेके न हिन खे नफ़ो ॾेई था सघनि न नुक़सानु व यक़ूलून ऐं हे वरी छा था चवनि माण्हुनि खे हाउला शुफ़ाउना इंदल्लाह हे जेके बुज़ुर्ग आहिनि अलाह खां कमु था कराए ॾियनि के कंहिंजी आयत आहे मके जे मुशरिकनि जी मके वारनि छा कयो हरम शरीफ़ में 360 ज़ियारतूं रखियूं आहिनि नूह अलैहिस्सलाम जे वलीअनि ऐं बुज़ुर्गनि जूं माण्हुनि खे चवंदा त हीअ अलाह जा वली बुज़ुर्ग उते अलाह वटि प्यारा आहिनि तव्हां हिननि जे मूर्तीअ जे या हिन जे ज़ियारत जे आॾो बीहो हिननि खे चवंदो ही अलाह खां कमु कराए ॾींदा यक़ूलून हाउला शुफ़ाउना इंदल्लाह हे अलाह खां कमु था कराए ॾियनि हिंदू भाउर बि ईअं था चवनि जेके हिननि मूर्तियूं लॻायूं गणेश जूं जंहिंजूं बि लॻायूं अथनि चवंदा ही अलाह वटि भॻवान वटि पहुतल आहिनि असां हुन मूर्तीअ जे आॾो बीहूं था त हुनजे रूह खे हुते ख़बर पई थी वञे डोड़ी वञी भॻवान खे पेरे पई असांजो कमु थो कराए त असांजे मके जे मुशरिकनि जो बि इहो अक़ीदो हूंदो त इहे जेके बुज़ुर्ग गुज़ारे विया आहिनि इहे अलाह खां कमु था कराए ॾियनि हाणे क़ुर छा थो चए अलाह फरमाए थो अलाह खां सवाइ ॿियनि खे पुकारनि था हाजत रवाई लाइ कनि था जिन जे हथ में हिन वक़्तु न नफ़ो आहे या नुक़सानु आहे पर जेकॾहिं उहो बुज़ुर्ग ज़िंदा आहे त नफ़ो बि ॾेई सघे थो नुक़सानु बि ॾेई सघे थो वरी यक़ूलून ऐं वरी चवंदा दलील था माण्हुनि खे कहिड़ो ॾियनि हाउला शुफ़ाउना इंदल्लाह बाबा हिननि जे हथ में कुझु कोन्हे हे त अलाह खां कमु था कराए ॾियनि अलाह छा थो चए कुल चीन खे इहो जवाबु ॾियो अतुनब्बिऊन अल्लाह तव्हां था अलाह खे ख़बर ॾसियो बिमा ला यालम जेको हुनखे ई ख़बर कान्हे फिस समावात वला फिल अर्द त ज़मीन आसमान में इहो कमु थिए थो अलाह जहिड़ो मूंखे ई ख़बर न आहे जॾहिं मां चवां थो त इहो कमु कोन थो थिए त हाणे तव्हां मूंखे था ॾसियो अलाह जहिड़ो मूंखे था ॾसियो तव्हां सुबहानहू माना अलाह एब खां पाक आहे इहो एब न आहे अलाह थो चए मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां अलाह थो चए मां तव्हांजे अंदर में ॻाल्हि कढो ई कोन था त मूंखे ख़बर पइजी थी वञे उन अलाह जे नाले चइजे त कमु कोन थो करे हाणे फलाणे खे चवंदुसि त उहो मूंखे कमु कराए ॾींदो सुबहानहू माना अलाह में इहो एब ई कोन्हे को व ताला अलाह जी टेक्नोलॉजी तमामु हाई आहे अहिड़ी टेक्नोलॉजी अलाह जी आहे अहिड़ो हुनजो मॉडर्न सिस्टम आहे जो मां अञा सोचां ई कोन थो तोखे ख़बर पइजी थी वञे छा थो सोचे क़ुर में अचे थो न त तव्हांजे अंदर जा हाल बि अलाह ॼाणे थो जंहिं रब वटि एॾी टेक्नोलॉजी हुजे हाई टेक अलाह जी सिस्टम हुजे उन अलाह जे नाले इहो चवण त जेको सो अलाह ईंदो करे अलाह फरमाए ताला अलाह जी टेक्नोलॉजी ऊची आहे उनजो शान ऊचो अम्मा युशरिकूं जेको शिरक था कनि कंहिं चयो त इहो शिरक आहे केरु थो चवे त इहो अक़ीदो शिरक आहे जेको मके जा मुशरिक जेके ज़ियारतूं नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं रखियूं आहिनि माण्हुनि खे पिया चवनि त हीउ अलाह खां कमु कराए था ॾियनि अलाह थो चए अम्मा युशरिकून इहो शिरक आहे इहो ई शिरक आहे इन्हीअ जो नालो शिरक आहे त इहो अक़ीदो हिंदुनि वांगुरु रखणु त जेकॾहिं को गुज़ारे वियो आहे त असां उनखे पुकारींदासीं त हू अलाह खां असांखे कमु कराए ॾींदो इन शइ जो नालो शिरक आहे बसि ऐं अलाह ताला खां असां जेको आहे सो उमीद था कयूं अलाह ताला खां दुआ था घुरूं त अलाह साईं असांखे सम्झाता फरमाईंदो हीउ क़ुर शरीफ़ आहे निज आहे अखर जी माना तव्हांजे ॾाढो पई आहे हीअ न को किताब आहे न कंहिंजो ओपिनियन आहे न कंहिंजो रायो आहे न का तफ़सीर आहे हीउ निज क़ुर जे लफ़्ज़नि जी माना तव्हांजे आॾो मूं पेश कई आहे अलाह ताला असांखे हिन शिरक खां बचाए छो त जेको शिरक करे थो उहो अलाह ताला जे अज़मत अलाह जी टेक्नोलॉजी अलाह जे शान जे मनाफ़ी थो कमु करे हू सम्झे थो त अलाह पाक बि असां वांगुरु ईअं को माण्हू आहे जो कॾहिं सुतो पियो हूंदो कॾहिं मानी खाईंदो हूंदो मुंहिंजो कमु कोन थो करे अलाह ताला चए थो इहो शिरक आहे ऐं अलाह ताला असांजी हर ॻाल्हि ॿुधे थो ऐं शाह लतीफ़ इहो फरमायो आहे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया ऐं ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा मींहं मुदाए था वसंदा सदाई वसी तूं अलाह थो चए ॾातार त तूं शाल अचे थो पर ॿिया सभई मंगणा असां सभु अलाह खां घुरूं था ऐं सभ खां वधीक दुआऊं हिन धरतीअ ते
आन रिकॉर्ड जंहिं घुरियूं आहिनि उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं अलाह खां एॾियूं दुआऊं घुरियूं आहिनि। असांखे बि खपे त इन शिरक खां असीं बचूं ऐं पोइ इनशा अलाह ताला ही जेकॾहिं ॿिनि वॾनि जुर्मनि खां असां बची वेंदासीं त पोइ इनशा अलाह ताला असां निमाज़ूं रोज़ा ऐं असांजूं नेक इबादतूं तुरंदियूं। पर जे इन्हनि में फेल थींदासीं त उहे बि कोन तुरंदियूं ऐं असांजी सॼी महिनत ज़ाया थींदी। इनशा अलाह सुबुह जो 7 बजे प्रोग्राम रिपीट थींदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।